क्षमा थिए मानी खणी आ ॾाढी बुख लगी है। बाबा दादा परुओ के भी वतियो अचे हा न, सुबह का नेरन करे वयो आ, उनके भी बुख लगी हुंदी। क्षमा थिए परुओ ता कदे होयो ही कोन, होजिया त वठी अचां। केडा वयो आहे? अजु त सॼो ॾींहुं घर जो चक्कर भी न आयो अथस। मुंडे वारी ज़मीन ते वयो हो, चवे पियो त फसल में गंद गाह वधी वयो आहे, गुड करे अचां थो। तॾहिं त एडी देर थी अथस। ॿियो वरी सुल्तान गॾबुस त इहा सोमेणी थी वेंदी। पुट बाबा तो मुख्य त मानी दे, भाव ला रखी छॾ, जेडी महिल ईंदो खाई वठंदो। पोइ त बाबा मानी ठरी वेंदस। पुट बुख में त माण्हू बसर भी खाई थो वञे, ठरियल छा त गरम छा। ठीकु आहे बाबा, तव्हां सोला थी वियो त मां तव्हां लाइ मानी खणी थी अचां। अजी छा ॻाल्हि आहे? बूथ नथो पियो अथई, तबियत त ठीकु अथई न? अरे अदा कहिड़ी चाकाई आहे, अकेले घर में पई आहियां, सॼो घर खाइण थो अचे। ख़बर न आहे कंहिंजी नज़र लॻी वई आहे, सॼो घर वीरान थी वियो आहे। अजी सची ॻाल्हि त इहा आहे, जॾहिं न को माण्हू ॿियनि जे लाइ खॾ खोटींदो आहे, उन में किरंदो बि पाण आहे। तो बि सॼी उमिरि अलाए केतिरनि जा घर फिटाया, रब पाक तुंहिंजो बि घर फिटाए छॾियो। मुंहिंजो बशू बि अलाए अदा कहिड़नि हालनि में हूंदो, अलाए मुंहिंजे बछड़े मानी टुकर बि खाधो अलाए न, अलाए छोरे खे नशो मिलियो अलाए कोन मिलियसि। अजी मुरादी तौबा कर तौबा, तो रुगो पंहिंजो घर न आहे फिटायो, पर मुंहिंजो घर बि तो फिटायो आहे। पसड़े अदा ॻाल्हाए ॻाल्हाए अञा बि ॻाल्हाए, असांजी क़िस्मत ई फिटल आहे। रुगो क़िस्मत ते ॾोह न ॾे मुरादी, पंहिंजे अरकाननि खे बि ॾिस। अदा मलूक भली जेको ॻाल्हाइणो अथई ॻाल्हाए, पर अदा हिकिड़ी महिरबानी मूं ते कर, मूंखे लाहौत वठी हल। बशू जी ॾाढी सिक लॻी अथमि, अलाए कीअं हूंदो छोरो। अजी मुरादी लाहौत बि उहे वेंदा आहिनि जिन खे मालिक घुराईंदो आहे, जेकॾहिं न हूंदी नसीब में उॾामी वञी पहुचंदी, देर बि कान थींदी। बसड़े अदा मलूक जेकॾहिं नथो वठी हली लाहौत त मूंखे ॾस ॾे, कहिड़ो दग वेंदो त पाणे हली वञा। अजी सुहिणी सलाह ॾे, जे मञी न असल बेड़ा पार थी वेंदे। वारो कर था वारो कर, जल्दी ॿुधा। अलाह पाक ॾाढो बाजारो थी, रोई गिड़गिड़ाए हुनखे वञी परचाए, सभु कम सवला थी वेंदे। हा वदा सॼो ॾींहुं रब खे ॿाॾाईंदी आहियां, ॻाल्हि त सही थो करी, ॿी का गली बि त नाहे न, बसि उनखे ई दाही थींदसि, उहो मुंहिंजी ॿुधंदो, ज़रूरु ॿुधंदो। हा सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।